अपडेट अवां सां शेयर कंदासीं हाला मां वली मोहम्मद मेमून जी रिपोर्ट मूजिबि सिंधियत बी बोर्ड जे सहकार सां हाला पुराणा में महिराण पिकनिक पॉइंट ते सिविल सोसाइटी जी मेज़बानी हेठि मुशाइरे जी पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जिन सदारत सरबरी तनज़ीम सिंध जे सदर चेयरमैन ज़िले काउंसिल मटियारी मखतूम अहमद ज़मान साईं जन कई। ज़िले चेयरमैन सां गॾु आयल महिमान सरफराज़ राजर डॉक्टर असद जमाल खे सिविल सोसाइटी चेयरमैन सैयद गुलफ़ाम अली शाह हाला पुराणा ऐं चेयरमैन टाउन कमेटी यूनुस मलिक तरफ़ां सिंधी सकाफ़त लोंगियो उॾाए शानदार इस्तक़बाल कया वियो। वली मोहम्मद मेमून जी रिपोर्ट मूजिबि उन मौक़े ते चेयरमैन ज़िले काउंसिल मखदूम अहमद ज़मान साईं जन मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदे चयो, तमामु बहितरीन महिराण पिकनिक पॉइंट आहे। सिंधु दरिया किनारे सिंधियत बी बोर्ड जे सहकार सां हिकु मुशाइरो मुनक़द कयो वियो आहे। अहिड़ो प्रोग्राम रखणु वक़्त जी ज़रूरत आहे। नौजवान नसल खे अदब इल्म खां परे थींदा वञनि था। असांजी कोशिशि खे त नौजवान खे अहिड़नि तक़रीबनि ज़रिए नौजवान नसल खे आगाही ॾियणी आहे। इनशाअल्लाह ज़िले काउंसिल मां हिकु करारदाद पास करे महिराण पिकनिक पॉइंट खे वधीक ख़ूबसूरत बनाइण जी कोशिशि कई वेंदी। अशरफ लाखो, इत्शाम कुरैशी, काउंसलर मलिक अख्तर, मोहम्मद साले सरवरी ऐं ॿिनि पिणु वॾी अंग में शिरकत कई।